छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फ़ाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम ख़बरुनि जूं मेन सुर्ख़ियूं अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम सुर्ख़ी आहे त सेनेट चेयरमैन लाइ पीपी जा बलोचिस्तान जी आज़ाद सेनेटर्स सां राब्ता। सेनेट चूंडुनि खां पोइ सेनेट जे चेयरमैनशिप लाइ पीपल्स पार्टी समेत ॿियनि सियासी पार्टियुनि राब्ता तेज़ करे छॾिया। सभिनी जूं नज़रूं आज़ाद उमेदवारनि ते खुतल आहिनि। पीपल्स पार्टीअ जे वफ़द बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ऐं आज़ाद सेनेटर्स सां मुलाक़ात कई। पीटीआई जूं बि मुलाक़ातुनि जूं तयारियूं जहांगीर तरीन ऐं अनवारुल हक़ सां राब्तो करे वरितो। पीपी जो चवणु आहे त 8 आज़ाद सेनेटरनि हिमायत कई आहे। ॿियनि पार्टियुनि जे सेनेटरनि खां बि हिमायत हासिल कंदासीं। हिन भेरे बि सेनेट चेयरमैन पीपल्स पार्टीअ जो थींदो। सुर्ख़ी आहे त सेनेट जो अलविदाई इजलास अॼु पार्लियामेंट हाउस में शुरू थींदो। इजलास जी सदारत सेनेट जो चेयरमैन ऐं सीनियर अॻवान मियां रज़ा रब्बानी कंदो। 52 रिटायर्ड थींदड़ सेनेटरनि जी ख़िदमतुनि खे ज़बरदस्त भेटा पिणु पेश कई वेंदी। अॼु जी अहम सुर्ख़ी बि आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त फ़ैसिलाती जंग जो वक़्तु अची वियो आहे। वोट जी इज़त लाइ जंग विढ़ण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अवाम 2018 जे चूंडुनि में इनक़लाब आणींदो, मुल्क खे बीमारी मां कढणो पवंदो। हिन चयो आहे त मूं ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾेई 5 करोड़ अवाम जे फ़ैसिले खे पेरनि सां लताड़ियो वियो। उन्हनि जे फ़ैसिलनि खे अवाम तस्लीम नाहे कयो। मुल्की तक़दीर बदिलाइबी। सेनेट में मुंहिंजी सही हुअण सबबि पार्टीअ खे चूंड विढ़ण न ॾिनी वई। मुंहिंजी सहीयत एटमी प्रोग्राम ते बि आहे। छा उनखे ख़तमु कजे? मूंखे ईंदड़ इलेक्शन मां कढण लाइ फ़ैसिलो अचण वारो आहे। पार्लियामेंट ऐं असेंबलियुनि बि फ़ैसिला रद्द कया ऐं सेनेट में कामयाबी माणी। जलसे खे ख़िताब। सुर्ख़ी आहे त इमरान ख़ान तरफ़ां ईंदड़ चूंडूं कराचीअ मां विढ़ण जो ऐलान। कराचीअ मां अहम ख़बर आहे त जिस्कम आरिसर पारां चेयरमैन डॉक्टर मीर आलम मरीअ जी अॻवाणीअ में बिटशा खां निकितल पैदल मार्च कराची पहुचण बैदि शहराए फैसल ऐं गवर्नर हाउस खां थींदो प्रेस क्लब पहुतो। पैदल मार्च में औरतुनि जो वॾो अंग शामिल हो। प्रेस क्लब पहुचण ते पैदल मार्च जे
पांधेड़नि ते गुल निछावर कया विया ऐं सिंधी नियाणियुनि खे अजरक ओढ़ाया विया। पैदल मार्च में शामिल कारकुननि जे हथनि में गुम कयल माण्हुनि जूं तस्वीरूं हुयूं। प्ले कार्ड, झंडा ऐं बैनर खयल हुआ। प्रेस क्लब ॿाहिरां सिंध मार्च जे पुॼाणीअ ते जलसे के जिस्कम चेयरमैन डॉक्टर मीर आलम मरी ख़िताब कंदे चयो त असीं 6 नुक़्तनि ते ॿधल मुतालिबनि वारे चार्टर जी मंशता लाइ बिडशा खां पैदल सिंध मार्च कढी सिंध में हिकिड़े नए कल्चर जी शुरूआत कई आहे। सिंध में पार्टियुनि अंदरि ग्रुप बंदीअ खां सॼी सिंध बेज़ार थी चुकी आहे। जेसिताईं इंतिशार ऐं गिरोह बंदीअ खे ख़तमु नथो कयो वञे तेसिताईं सिंध जे दुश्मन खे शिकस्त नथी ॾेई सघिजे। हिन चयो त असीं जीअं सिंध जे झंडे वारनि क़ौमपुरस्त पार्टियुनि समेत समूरियुनि पार्टियुनि खे गॾु खणी हलणु चाहियूं था ऐं सिंध जे ॿरंदड़ मसइलनि जे हल लाइ सभिनी पार्टियुनि ॾांहुं इतिहाद लाइ दोस्तीअ जो हथ वधायूं था। इहो ई सबबु आहे जो सिंध मार्च में सभिनी पार्टियुनि खे दावत ॾिनी वई। हिन चयो त सिंध जे क़ौमी मसइलनि जे हल लाइ पुरअमन जिदोजहद जारी रहंदी। खंबियल कारकुननि जी आज़ादी ऐं धारी आबादकारीअ ख़िलाफ़ 25 मार्च ते दादूअ में बुख हड़ताल कई वेंदी ऐं 26 मार्च ते बदीन में पाणीअ जी खोट ऐं 1991 वारे ठाह ख़िलाफ़ बुख हड़ताल कई वेंदी। जिस्कम अदम तशदुद जी बुनियाद ते पुरअमन सियासी जिदोजहद करे रही आहे। हिन चयो त जिस्कम जे मरकज़ी अॻवान मशूक कमराणीअ खे दहशतगर्द करार ॾियण वारे अमल जी मज़म्मत करियूं था। असांजो रियासती इदारनि ऐं हुकूमत खां मुतालबो आहे त अक़वाम मुतहद जे इंसानी हक़नि वारे चार्टर तहत खंबे गुम कयलनि ख़िलाफ़ जेकॾहिं का चार्ज शीट आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। हिन चयो त धारी आबादीअ ते सिंध असेंबलीअ में हिकिड़ो बि मेंबर ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। वोट वठण लाइ सिंध असेंबलीअ जे मेंबरनि तरफ़ां बंगालियुनि ऐं धारियुनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण लाइ आवाज़ उथारणु शर्मनाक अमल आहे। हिन चयो त सिंध में रहंदड़ धारियुनि मथां वोट ॾियण वारे हक़ ते पाबंदी लागू कई वञे ऐं खेनि वर्क परमिट जारी करे कम ते टैक्स लागू कयो वञे। अफ़गानियुनि समेत समूरनि परॾेहियुनि खे पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलियो वञे। हिननि चयो त सिंध में सिंधी हिंदुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जी मज़म्मत कयूं था। रिंकल कुमारीअ खां वठी जिन बि सिंधी हिंदू नारियुनि खे जबरी तौर ते मज़हब तब्दील कराए अगवा कयो वियो उन जी जांच कराए मुलवस माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हिन पाणी मसइले ते सेनेट में क़ौमी असेंबलीअ में आवाज़ उथारण ते नवाब यूसुफ टालपुर, सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा ऐं आजिज़ धामरा जी वाखाण कई। सिंध मार्च खे जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी ख़िताब कंदे चयो त असीं साईं GM सैद जा पोइ लॻायूं पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ पुरअमन जिदोजहद में यकीन रखूं था। अफ़गानिस्तान, फाटा ऐं पंजाब में इंसानी मुंडियूं लाहिण जा वाक़िया पेश आया आहिनि पर सिंध में अहिड़ो को हिकिड़ो बि वाक़ियो पेश न आयो आहे। कंहिंखे मुंडे चाकूअ सां बि ज़ख़्म न आयो आहे। मार्च के जिस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, जनरल सेक्रेटरी सरमद मीराणी, जस्त अॻवान सूर्य सिंधी, सालेह आरिसर, जस्कम ख़ालिक जूनेजो, करीम चांडियो, AGP अॻवान बशीर सदायो, सेक्युलर फोरम जे राजकुमार, ओस्मान बलोच, वहाब बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नवाब शाह मां असां वटि ख़बर आहे त पुराणी नवाब शाह लाइन पार जे इलाइक़े सईदाबाद मुहल्ले में लेडी हेल्थ वर्कर शमीम राहू पारां गुलनि जहिड़नि ॿारनि खे पोलियो खां बचाव ऐं 6 ख़तरनाक बीमारियुनि खां हिफ़ाज़त लाइ टुका लॻाया। टुका लॻण बैदि ओचितो 3 मासूम ॿारनि 5 वरह जे हसनैन पुट इमदाद बिरोही, 4 वरह जे हानिया नूर धीअ इमरान काज़ी, 9 महीननि जी कमरुद्दीन पुट रफ़ीक पंवर जी हालत इंतिहाई ख़राब थी वई ऐं ॿारड़ा उल्टियूं अचण बैदि तड़पण शुरू थी विया जिन खे वालदेन ॻणती जोगी हालत में PMU अस्पताल नवाब शाह खणाए पहुता जिते ॼाणायल गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा तड़पी फ़ौत थी विया जॾहिं त 3 ॿारड़नि 5 वरहनि जो ज़ुबैर पुट मोहम्मद यूसुफ, 4 वरहनि जे जन्नत ऐं 3 वरहनि जी तानिया धीअ इमरान काज़ी खे ॻणतीअ जोगी हालत में PMU अस्पताल जे बेड्स वार्ड में दाख़िल कयो वियो हो जितां बाद में
PP जे आला क़यादत ऐं ॿियनि पारां नोटिस वठण ते खेनि कराचीअ जे आगा खान इस्पताल नियो वियो आहे, जॾहिं त फ़ौत थियल ॿारनि जा लाश घर पहुचण ते सदुस अमड़ियुनि खे बेहोशीअ जे दौरा पइजी विया। होॾां फ़ौती ॿारनि जे वारसनि इमरान काज़ी, रफ़ीक पंवर, इमदाद बिरोही ऐं इलाइक़े वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिहत खाते नवाब शाह ऐं PMU इस्पताल जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते फ़ौत थियल हसनैन ऐं हानिया नूर जे अमड़ियुनि साफ़िन खे ॿुधायो त इलाइक़े जे लेडी हेल्थ वर्कर शमीम असांजे ॿारनि खे टुका हणण आई हुई, जंहिं वटि को बि हिफ़ाज़ती बॉक्स न हुयो ऐं इहा पंहिंजे पर्स मां इंजेक्शन कढी असांजे ॿारनि खे हणण लॻी त असां खेसि मना कयो, पर उन असांजी हिकु बि न मञी ऐं असांजे ॿारनि खे ज़बरदस्ती टुका हया, जंहिं बैदि राति देरि सां ॿारनि जी हालति ख़राब थी वई ऐं ॿारनि खे खणी सरकारी इस्पताल ऐं ख़ानगी इस्पतालुनि में इलाज लाइ सॼी राति रुलंदा रहियासीं, पर कंहिं बि असांजे ॿारनि खे दाख़िल न कयो ऐं अॼु सुबुह ज़बरदस्ती सरकारी इस्पताल में ॿारनि खे दाख़िल करायो, जिते बि डॉक्टर मौजूदु न हुअण सबबि ॿार राति तड़पी फ़ौत थी विया। हिननि चयो त असांखे सरकारी इस्पताल में डॉक्टरनि धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो त तव्हांजा ॿार बिल्कुलु सही आहिनि। हिननि मुतालबो कयो त DHO नवाब शाह ऐं टुका हणंदड़ लेडी हेल्थ वर्कर ऐं PMU इस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ असांजे मासूम ॿारनि जो क़तल केस दाख़िल कयो वञे। इस्लामाबाद मां बि असां वटि ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत बजेट तयारी शुरू करे छॾी आहे। पाणी मनसूबनि में सिंध जे लाइ अटे में लूण बराबरि पैसा रखण जूं सिफ़ारिशूं तयारु कयूं वयूं आहिनि। भाषा डैम लाइ 36 अरब रखण जी पुण सिफ़ारिश तयारु कई वई आहे। उन ॾिस में मिलियल बजेट दस्तावेज़नि मूजिबि प्लानिंग कमीशन मुल्क में पाणी मनसूबनि लाइ बजेट तयारु करे बजेट सिफ़ारिशूं जोड़ियूं वयूं आहिनि, जंहिं मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ बजेट लाइ मंगला जे तौसीअ लाइ 2 अरब 50 लख, गोमल ज़िम डैम लाइ 3 अरब, दरावट डैम लाइ 2 अरब, दादो ज़िले में नए गाज लाइ 12 अरब, झल मक्सीअ में नौटिंग डैम लाइ 8 अरब, कच्ची केनाल लाइ 5 अरब, रेणी केनाल लाइ 5 अरब, TP लिंक केनाल जी मरमत लाइ 22 अरब, RBODO 1 लाइ 1 अरब 70 करोड़, जफराबाद खां जैकबाबाद शहदाद कोट लाइ RBOD 3 लाइ 2 अरब 20 करोड़, जॾहिं त चइनी सूबनि में नेकाल वारे पाणीअ खे इस्तेमाल जोॻो बणाइण लाइ स्टडी करण लाइ 12 करोड़ 50 लख रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। भाषा डैम लाइ ईंदड़ सालियानी बजेट में 36 अरब रुपया, मोहम्मद डैम लाइ 3 अरब 60 करोड़, करम तगी डैम लाइ 6 अरब, सिंधु दरिया जे बचाव बंदनि जे तहफ़ुज़ लाइ 13 करोड़, सिंध में आपाशी निज़ाम जी बहितरीअ लाइ 2 अरब, सिंध में नंढनि वाहन जी मरमत लाइ 4 अरब, नारा केनाल ऐं जमड़ाऊ केनाल जे कपनि खे मज़बूत करण लाइ 19 करोड़ 70 लख, मखी फरश केनाल जे फेज़ 2 लाइ जंहिंमां थर खे पाणी मुहैया कयो वेंदो उन लाइ 2 अरब रुपयनि समेत, सिंध में नंढनि डेमनि लाइ 2 अरब रुपया रखण समेत कराची खे पाणी फ़राहम कंदड़ KB केनाल लाइ 1 अरब रुपया रखण जी सिफ़ारिश कई वई आहे। सिंध में बचाव बंदनि जी हिफ़ाज़त लाइ 1 अरब रुपया, मंछर ढंढ जी हिफ़ाज़त लाइ 50 करोड़ रुपया, थर में तरायनि जी बहितरीअ लाइ 1 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। जामशोर जे कोहस्तान में डैम लाइ 40 करोड़ रुपया रखण जी सिफ़ारिश तयारु कई वई आहे। ॿिए तरफ़ पंजाब में पाणी मनसूबनि ऐं केनालनि जी मज़बूतीअ समेत इरिगेशन सिस्टम लाइ ॿीण ते रक़मूं रखण जी तजवीज़ तयारु कई वई आहे। मिठीअ मां बि असां वटि ख़बर आहे त मिठी वाक़े में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जे सहूलियतकारनि ऐं ॾोहारियुनि खे पनाह ॾेई संदुनि मदद कंदड़ वधीक सहूलियतकारनि खे पुलिस आज़ादु करे छॾियो। क़तल वाक़े जे मुख्य जवाबदार नज़र मकरानी हथनि में
पातल हथकड़ियूं ॻिचीअ में विझी ख़ुदकुशीअ जी कोशिश कई, पर पुलिस खेसि काबू करे वरितो। मिठीअ में वापारी भाउरनि जे क़तल केस में मुलवस 3 जवाबदारनि नज़र मकरानी, बहराम लाशारी ऐं अलहवराय उर्फ़ केलो उमराणीअ जी गिरफ़्तारी ज़ाहिर करण बैदि पुलिस जांच जो दाइरो वधाए वधीक सहूलियतकारनि जे ॻिचीअ में हथ विझण बदिरां उन्हनि सहूलियतकारनि ऐं ॾोहारियुनि खे पनाह ॾींदड़ जवाबदारनि खे बि आज़ादु करे छॾियो। जिन सहूलियतकारनि खां ॾोह में इस्तेमालु थियल हथियार, मोटरसाइकिल ऐं फुर थियल सामान जी समूरी ऐं रिकवरी थियण सां गॾु जवाबदारनि खे पाण सां गॾु 3 ॾींहनि ताईं ॻोठ में तरसाए खेनि ॾोह लिकाइण में भरपूर मदद कई हुई। पुलिस समूरियूं साबितियूं मिलण बावजूदि जांच मां खेनि आजो करे आज़ादु करे छॾियो, जंहिं सबबि वधीक जांच कंदड़ पुलिस जी कारकर्दगी हिकु भेरो ॿीहर मशकूक बणिजी वई। होॾां मालूम थियो आहे त गिरफ़्तार जवाबदार अलहवरायो उर्फ़ केलो उमराणीअ जे भाउरनि पुलिस वटां आज़ादु थी ॻोठ पहुचण बैदि ॻोठ जे चङनि मुड़सनि ऐं पुलिस जे मदद कंदड़ ॻोठाणनि खे नतीजा भोगण ऐं पलांद करण जूं मौतमार धमकियूं ॾियण शुरू करे छॾियूं आहिनि। अहिड़ियुनि धमकियुनि बैदि ॻोठ नेणेसर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे वॾे अंग में मौजूदु ॻोठाणनि MPA महेश मलाणीअ जे बंगले ते पहुची एहतजाज कंदे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। हिननि चयो त जिन ॻोठाणनि हथियार, मोटरसाइकिल ऐं फुरथियल सामान जी रिकवरी ऐं वधीक सहूलियतकारनि जी गिरफ़्तारीअ में पुलिस जी मदद कई, उन्हनि खे जांच मां आज़ादु थी आयल पाथारीदारनि पलांद करण ऐं जानी नुक़सान रसाइण जूं धमकियूं ॾियण शुरू करे छॾियूं आहिनि। हिननि चयो त मामले जो नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ होॾां जांच में गिरफ़्तार थियल रामलो लोहाणो ऐं संदसि पुट खे राति देर सां पुलिस आज़ादु करे छॾियो। मालूम थियो आहे त पुलिस वटि गिरफ़्तार मुख्य सहूलियतकार अलहवरायो उर्फ़ केलो उमराणी प्राइवेट मुलाज़िम हो, जंहिं बुनियाद ते रामलो लोहाणो ऐं संदसि पुट खे शक जी बुनियाद ते हिरासत में वरितो वियो हो। ॾहरकीअ मां बि असां वटि ख़बर आहे त घोटकी ज़िले जे 2 हरीफ़ सियासतदाननि अली गौहर महर ऐं ख़ालिद लुंड मंझां कंहिंखे कामयाबी मिलंदी ऐं कंहिंखे नाकामी नसीब थींदी, उनजो फ़ैसिलो अॼु शाम ताईं थी वेंदो। PP उमेदवार अब्दुल बारी पिताफ़ी कामयाब थियो त संदसि कामयाबी खे महर ग्रुप जे सरबराह अली गौहर जे सियासी शिकस्त ऐं नाकामी सम्झी वेंदी ऐं उनजी इहा शिकस्त अॻिते हली PP छॾण जो सबबु बणिजी सघे थी। जेकॾहिं PP पारां भरपूर ज़ोर लॻाइण ऐं सरकारी मशीनरी इस्तेमालु करण जे बावजूदि PP जो उमेदवार हाराए वियो ऐं अली गौहर महर जो हिमायत याफ़्ता फंक्शनल उमेदवार मियां अब्दुल मालिक उर्फ़ मियां मजन खटे वियो त संदसि जीत ख़ालिद लुंड जे सियासी ज़वाल जो कारण बणिजंदी। जेतोणीकि इलेक्शन कमीशन जे क़ाइदनि ज़ाब्तनि मूजिबि चूंड मुहिम छंछर ऐं आचर जे विच वारी राति 12 वॻे ख़तमु थी चुकी हुई, पर तंहिं हूंदे बि ॿिन्ही उमेदवारनि जे हामियुनि काल्ह बि ॻुझे नमूने पंहिंजी वर्क जारी रखी। चूंड मुहिम जे सिलसिले में सूबाई वज़ीर तइलीम जाम महताब ॾहर काल्ह ॾहरकी पहुची ज़िले वाइस चेयरमैन सफ़दर चाचड़ सां मुलाक़ात कई। उनखां सवाइ सूबाई वज़ीर जाम वसीम ॾहर वटि पुण पहुची खेसि PP उमेदवार जी हिमायत करण लाइ चयो, पर ज़रियनि मूजिबि जाम वसीम PP उमेदवार जी हिमायत खां इनकार करे छॾियो आहे। होॾां महर ग्रुप जे सरबराह अली गौहर महर सरदारगढ़ में पंहिंजे तार वारे बंगले ते पंहिंजे ग्रुप जे 100 जे लॻभॻि अहम अॻवाननि सां गॾिजाणी करे उन्हनि खे मियां मजन जे कामयाबीअ लाइ सर धड़ जी बाज़ी लॻाइण जो हुकुम ॾिनो। उन गॾिजाणीअ में पीर अब्दुल ख़ालिक बि शिरकत कई। होॾां JUI सिंध जो जनरल सेक्रेटरी राशिद ख़ालिद महमूद सुमरो पुण पंहिंजी टीम सां गॾु भरचुंडी शरीफ़ पहुची वियो आहे, जॾहिं त उनखां सवाइ PP सिंध जो सदर निसार खोड़ो, नासिर शाह, आजिज़ धामरा समेत PP जा केतिरा ई अॻवान बारी पिताफ़ीअ जे बंगले ते पहुची विया आहिनि। ॿी अहम सुर्ख़ी आहे त शिकारपुर में उरुड़ीअ 12 हयातियूं गड़काए चुकी सिहत खातो सुतल। लाड़काणे जे कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच गॾिजाणी कोठाए लाॻापियल अमलदारनि खां सख़्तु पुछाणो कयो। 12 ॿार फ़ौत थिया आहिनि, पर सिहत खाते खे होश ई न आहे। कंहिं बि रिपोर्ट करण जी ज़हमत न कई आहे। कमिश्नर अब्बास बलोच
अवामी शिकायतुनि ते DC ॼाण ॾिनी आहे। 12 ॿारनि जे मौत जो ज़िम्मेवार केरु आहे? हैदराबाद मां अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में लाहौती मेलो शुरू थी वियो आहे। मेले खे मुख़्तलिफ़ मुक़ररनि ख़िताब कंदे चयो आहे त तंग नज़रिए ख़िलाफ़ सिंधी शाइरी वॾो किरदारु अदा कयो आहे। मेले में सवें नौजवान औरतूं ऐं ॿार शरीक, राग रंग जी महफ़िल, मुख़्तलिफ़ 4 वेहकूं बि थियूं। आसमा जहांगीर जो मज़लूम खे इंसाफ़ ॾियारण वारो पहलू तमामु घणो चिटो हो। हिन हर आमिर खे ललकारियो। पाकिस्तान में पॉपुलेशन प्लान ते जेतिरो पैसो ख़र्च थियो आहे इहो किथे बि न थियो हूंदो, पर नतीजा न मिलिया आहिनि। असां वटि तवानाईअ जो बहरान आहे। ईंदड़ वक़्त में मानी पचाइण लाइ बि गैस न मिलंदो। मटियारी, न्यूशिदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि मां अहम ख़बर असां वटि आहे त सिंधी अदबी संगत सिंध जे 75 शाख़ुनि जे घुर ते सिंध काउंसिल जो हंगामी इजलास हाला शाख जे सेक्रेटरी नामियारे कहाणीकार पीर उबैद राशिदीअ जे सदारत हेठि न्यू सईदाबाद में थियो, जंहिंमें क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल ज़ाहिद राजपर रिपोर्ट पेश कंदे ॼाणायो आहे त अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी आइन खां मथां इख़्तियार इस्तेमालु कंदे संगत जे वक़ार खे धकु रसायो आहे ऐं कारोबारी कमेटीअ जे फ़ैसिले खे रद्द कंदे इजलास खां ॿाहिरि ग़ैर आइनी फ़ैसिला कया आहिनि। उन करे सिंध संगत जे मरकज़ी उहिदेदारनि इजलास करे ग़ैर आइनी फ़ैसिला करण ते सिक्योरिटी जनरल जे इख़्तियारनि खे मुअतल कयो वियो आहे। उन फ़ैसिले जी सिंध काउंसिल जे इजलास अक्सरियत सां तौसीक़ कंदे मज़ूल सेक्रेटरी जनरल खे हटाइण जो फ़ैसिलो अक्सरियत सां मंज़ूर कयो ऐं आइन जे शिक नंबर 13 तहत मरकज़ी उहिदेदार जी ख़ाली थियल जाइ आर्ज़ी तौरु भरण जी इख़्तियार तहत नए सेक्रेटरी जनरल जी चूंड ताईं सिंध काउंसिल जे मेंबर डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल खे सेक्रेटरी जनरल जा इख़्तियार ॾिना विया आहिनि। इजलास में 18 मार्च खां 30 मार्च ताईं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागृता मुहिम जेका हिन फरवरी महीने में न हली सघी आहे उन खे हलाइण जो ऐलान कयो वियो, जॾहिं त मुल्की सतह ते कराची में ॿोली कॉन्फ्रेंस कोठाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे सेक्रेटरी जनरल डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल चयो त सिंधी अदबी संगत हिकु अहम ऐं उसूल परस्त तंज़ीम आहे जंहिं जूं सिंधी अदब लाइ मुनी सदीअ खां कयल ख़िदमतूं अणमिट ऐं अण विसरंदड़ आहिनि। सदारती ख़िताब कंदे पीर उबैद राशिदीअ चयो त अॼु 4 मार्च शागिर्दनि जे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो आहे, पर अॼु खां पोइ 4 मार्च सिंधी अदबी संगत खे बचाइण वारे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो। अॼु गोबंद मालीअ जो रूह ख़ुशि थियो हूंदो। सिंध काउंसिल नुमाइंदा इजलास आहे जंहिंमें हक़ीक़ी तौरु असली मेंबर शरीक थिया आहिनि। इजलास में 15 ज़िलई राब्ता सेक्रेटरियन समेत 131 शाख़ुनि मां 91 शाख़ुनि जे सेक्रेटरियन ऐं काउंसलरनि शिरकत कई। इजलास में अॻु ॾिनल कचनि इलाइक़नि खे पको इलाइक़ ॾिनो वियो। इजलास में मरकज़ी ख़ज़ानची उर्स ओठो, मरकज़ी ऑडिटर जाम मोहब्बत सहतो ऐं ॿियनि शिरकत कई। कोटड़ीअ मां बि असां वटि ख़बर आहे त हैदराबाद मां 20 ॾींहं अॻु हैदराबाद पुलिस हथां गिरफ़्तार करे गुम कयल नौजवान सहाफ़ी कामरान सहतो जी गिरफ़्तारी जामशोरो पुलिस जड़तू केस में ज़ाहिर कंदे केस कोटड़ीअ जी अदालत में पेश कयो। अदालत सहाफ़ीअ खे 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त सहाफ़ीअ मथां केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करण ते कोटड़ी जे सहाफ़ियुनि एहतिजाज कंदे IG सिंध खां नोटिस वठी कूड़ो केस ख़ारिज करण जो मुतालबो कयो। जामशोरो पुलिस नौजवान सहाफ़ी कामरान सहतो जी गिरफ़्तारी सिंधू दरिया भरिसां अल मंज़र वटां ॾेखारे खेसि हथ कड़ियूं हणी कोटड़ीअ जे सेकेंड जुडिशनल मजिस्ट्रेट नूर मोहम्मद चांडियो जी अदालत में पेश कयो। अदालत सहाफ़ीअ खे 14 ॾींहनि जे रिमांड ते नारा जेल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो। अदालत में
पेशीअ वक़्तु कामरान सहतो ज़हनी तशद्दुद सबबि परेशान ऐं कमज़ोर नज़र अची रहियो हो। पुलिस सहाफ़ीअ खे मोकल वारे ॾींहं ते अदालत में पेश कयो। केस अदालत में पेश करण जी ख़बर पवण ते कामरान जा दोस्त ऐं मिट माइट अदालत पहुची विया। यादि रहे त जामशोर पुलिस गुनाह नंबर 42/2018 वारे केस में कामरान खे फ़रार थियल जवाबदार ॼाणायो हो, जंहिंजी गुज़िरियल ॾींहं गिरफ़्तारी ज़ाहिर करे केस अदालत में पेश कयो वियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में इन वक़्तु असां अवां जे समातुनि ताईं पहुचायूं था। अॼु जे मज़मून जी असां चूंड कई आहे उहो मज़मून आहे मंसूर खोखर जो लिखियलु ऐं उनवान आहे सेनेट मलाखड़ो सिंध खे छा फबियो। जे उनवान हेठि मंसूर खोखर पंहिंजे मज़मून में लिखे थो त सेनेट जी चूंड नेठ ख़ैरनि सां थी वई। मुस्लिम लीग नून 15, पाकिस्तान पीपल्स पार्टी 12 ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 6 सीटूं खणी तरतीबवार पहिरीं, ॿिए ऐं 3 नंबर ते कामयाबी माणी। उन्हनि चूंडनि जे नतीजे में जुमे ॾियारे ताईं अक्सरियत रखंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ हाणे पंहिंजे मथिएं ईवान में अक्सरियत विञाए मजमूई 20 सीटुनि सां ईवान जे ॿियो नंबर वॾी जमायत बणिजी वई आहे ऐं मुस्लिम लीग नून 33 मेंबरनि सां ईवान में पीपीए खे क्रास करे सभ खां घणियूं सीटूं रखंदड़ जमायत बणिजी वई आहे, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 12 सीटुनि सां 3 नंबर ते पंहिंजी पोज़ीशन बरक़रार रखी आहे। नून लीग खे पंजाब मां 11 ऐं क़ौमी असेंबली ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां बि सीटूं हासिल थियूं, जॾहिं त बलोचिस्तान ऐं सिंध मां खेनि हिकु बि सीट न मिली सघी। PPMQM जे 6 मेंबरनि जी हिमायत सां सिंध मां 10 सीटूं ॿुहारे वई, जॾहिं त हिकु सीट MQM ऐं फंक्शनल लीग हासिल कई। KPK मां 5 सीटूं PTI खे मिलियूं, जॾहिं त मौजज़ाने नमूने खेसि हिकु सीट पंजाब मां बि मिली वई। बलोचिस्तान मां 6 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि, 2 नेशनल पार्टी ऐं 2 पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी में बि खे हासिल थियूं। मज़हबी पार्टियुनि जमीयत उलमा इस्लाम फे ऐं जमायत इस्लामी खे KPK मां 1 सीट ते कामयाबी हासिल थी। सिंध जे हवाले सां सेनेट जे थियल चूंडुनि जो जाइज़ो वठिजे त निहायत अफ़सोस जोगी सूरत हाल आहे त हिन भेरे माज़ीअ में पाण लोटाक्रेसी ऐं हार्स ट्रेडिंग जो शिकार रहंदड़ जमायत PPMQM जे भञडाह जो फ़ाइदो वठंदे 6 मेंबर पाण सां मिलाइण में कामयाब थी वई। ज़रियनि मूजिबि उन्हनि लाइ लोटनि खे नोटनि सां वेझारियो वियो, न रुगो खेनि 5 खोखा ॾेई मालामाल कयो वियो, पर खेनि संदुनि रुकियल सवाबदीदी फंड जारी करणु, जाइज़ नजाइज़ कम करणु, एतिरे क़दुरु जो संदुनि पार्टियुनि पारां टिकेट न मिलण जी सूरत में PP पारां ईंदड़ आम चूंडुनि में पार्टी टिकेट ॾेई किन खे जनरल त किन खे मख़सूस सीटुनि ते कामयाबु कराइण जी पक ॾिनी वई, जंहिं बैदि मंझाइनि कुझु त PP जे मेंबरनि सां गॾु ईवान में पहुता ऐं PP उम्मीदवारनि खे वोट ॾेई वापसि हलिया विया। एतिरे क़दुरु जो MQM जे कंहिं बि मेंबर सां मिलण ॻाल्हाइण जी ज़रूरत बि न सम्झी शुरूआती ॻणप में 11 सीटूं PP जूं निकितियूं, जॾहिं त हिकु फंक्शनल लीग खटी MQM पारां नतीजा चैलेंज करण ते ॿीहर ॻणप कई वई त हिकु सीट ते MQM जे फ़रोग़ नसीम खे कामयाबु करार ॾिनो वियो। अहिड़ी रीति सेनेट में हाणे MQM वटि मजमूई तौरु 5 सीटूं थी वयूं आहिनि। MQM पाकिस्तान में जहिड़े सबबि संदुनि सेनेट में काफ़ी नुक़सानु थियो ऐं जेकॾहिं संदुनि मामला सिधा न थिया त ईंदड़ आम चूंडुनि में संदुनि सफ़ायो बि थी सघे थो। मोतबर हल्कनि जो चवणु आहे त MQM हिकु अहिड़ी जमायत आहे जंहिंजी चाबी न पाकिस्तान वटि आहे न लंडन वटि। उनजी असल कुंजी बरदार इस्टेब्लिशमेंट आहे जे उन MQM खे ख़तमु करण जो फ़ैसिलो करे ई छॾियो आहे त पोइ सिंध जे विर्छ जे नापाक
मुतालबनि ते सियासत कंदड़ उन जमायत जो अलाह ई वाही आहे। पर जेकॾहिं इहा अञा बि वेटिंग लिस्ट ते आहे त पोइ हिकु भेरो ॿीहर बि उन जे ज़ोरदार एंट्री मुमकिन आहे। सिंध जे माण्हुनि खे उन ॻाल्हि ते अञा बि हैरत आहे त आख़िर संदुनि वोटनि ते एॾी वॾे अंग में ग़ैर सिंधी सीनेट में छो लथा विया आहिनि। हिन भेरे बि सिंध मां कामयाबु थियल 10 सेनेटरनि मां रुगो मौला बख़्श चांडियो, डॉक्टर सिकंदर मोहम्मद अली शाह जामोट, कुरतुल्लाह मरी ऐं कृष्णा कुमारी सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, जॾहिं त मियां रज़ा रब्बानी ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर समेत ॿिया सभु सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ न आहिनि। एतिरे क़दर जो किन जो त सिंध सां तालुक़ ई न आहे। उहे सिंध जे इशूज़ खां अणवाक़ुफ़ माण्हू सिंध जो केस कहिड़ी रीति विढ़ी सघंदा। छंछरु ॾींहुं 12 सीटुनि ते थियल चूंडुनि बैदि सेनेट में सिंध मां पीपी जे मौजूदु सेनेटरनि में लॻभॻि अधो अधु ग़ैर सिंधी आहिनि। रहमान मलक, इस्लामुद्दीन शेख, फारूक ए नाइक, सलीम मांडवीवाला, सहर कामरान अॻी सिंध जी कोटा ते सेनेट में पीपी जा मेंबर हुआ। मथां वरी हाणोकियुनि चूंडुनि में मंझंदि वधीक ग़ैर सिंधी मेंबरनि मुस्तफ़ा नवाज़ खोखर, अनवर लाल दीन, रुख़साना ज़ुबैरी, इमामुद्दीन शौकीन जो इज़ाफ़ो थियो आहे। ही मज़मून सेनेट मलाखड़ो सिंध खे छा फबियो तहरीर केलो मंसूर खोखर जो, जेको अव्हां जे समातुनि ताईं पहुतो। हाणे हिकु ॿियो मज़मून बि चूंड कयो आहे अव्हां जे समातुनि जे लाइ। ही मज़मून तहरीर थियल आहे इम्तियाज़ आलम जो ऐं इन जो उनवान आहे दहशती सरमायो ऐं पाकिस्तान ते वधियल दबाउ। इम्तियाज़ आलम पंहिंजे मज़मून में लिखे थो त पहिरियों त इहा परोड़ी न पई त पाकिस्तान खे वरी ॿियो भेरो आलमी मालियाती टास्क फोर्स गिरी लिस्ट में विझी छॾियो आहे। वरी ॿुधायो वियो त पाकिस्तान खे गिरी लिस्ट में अञा विधो नाहे वियो, पर जून में उहो उन फ़ुरस्त जी ज़ीनत बणिजंदो ऐं जेकॾहिं असांजे आलमी मालियाती निज़ाम जे दहशतगर्दीअ जे नाणे जे तंज़ीम FATF जी तजवीज़नि तहत अमल न कयो वियो त पाकिस्तान बि उत्तर कोरिया ऐं ईरान सां गॾु उन कारी फ़ुरस्त में शामिल थींदो। सो जेकॾहिं असां पंहिंजी रिवायती फुड़तियुनि खां पाण खे न रोकियो त इहा कारी लिस्ट ई असांजो मुक़दर बणबी, छाकाणि त पोइ असां ते केर बि वैसा न करे सघंदो। सऊदी अरब उन मामले में असां खां हथ कढाए वियो, ईअं चीन बि असांखे बचाइण लाइ अॻिते न आयो। ही मालियाती टास्क फोर्स आलमी सतह ते नाजाइज़ नाणे जे ॻोल्हा में रहंदो आहे। गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि ऐं मना करण बावजूदि असां वटि नवनि रंगनि रूपनि में बंदिश पियल तंज़ीमनि खे कमु करणु ॾिनो पियो वञे, जंहिं नतीजे में असां दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में क़ुर्बानियूं ॾियण बावजूदि आलमी बिरादरी जूं हमदर्दियूं न वठी सघिया आहियूं। असां वटि माशा अल्लाह वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जी सदारत में लॻभॻि सलामती कमेटी काबीना जा 18 इजलास थी चुका आहिनि, पर वक़्ती फ़ैसिला न करे सघियासीं ऐं उन ॾिस में नई पॉलिसी ठाहिण में देर करे छॾी। नतीजे में FATF खे कार्रवाईअ जो मौक़ो मिली वियो। उहो सभु असांजे बेकार हिकमत अमली ऐं बिटी पॉलिसी जो नतीजो आहे। असां साॻियुनि पॉलिसियुनि ते हली रहिया आहियूं ऐं वक़्त सां पाण खे तब्दील करण लाइ बिल्कुलु बि तयारु न आहियूं। हाणे मामिलो दहशतगर्दी सरमाए खां घणो अॻिते निकिरी चुको आहे ऐं घणो ॾुखियो थी वियो आहे। समझ में नथो अचे त चइनि ई पासनि खां मुल्क लाइ ख़तरो बणिजंदड़ पॉलिसियुनि मां असां हथ कढण लाइ छो तयारु न आहियूं। असांखे अफ़गान जंगियुनि ऐं ॿियनि जे जंगियुनि में टिपो ॾियण जी आख़िर कहिड़ी ज़रूरत आहे। उन बाहि में सड़ण ऐं दुबण में फासण में असांखे कहिड़ो थो मज़ो अचे। अफ़गान ॼाणे, अमरीका ॼाणे, अफ़गान ऐं तालिबान ॼाणनि, असां छो संदुनि में पऊं ऐं संदुनि महिमान नवाज़ी जो बार खणूं। यार हक़ानियुनि ऐं तालिबाननि लाइ अफ़गानिस्तान में खोड़ ठिकाणा आहिनि। उहे ॼाणनि ऐं अफ़गान हुकूमत असांजो छा वञे। अफ़गान सदर तालिबान खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। ईअं अमरीका खे बि अफ़गान तालिबान
सिधो सऊं ॻाल्हाइण जी दावत मोकिली आहे। सो असांजे पहिरीं ऐं आख़िरी घुर्ज अफ़गानिस्तान में अमुन जी बहाली ऐं भारत खे अफ़गान मामले में घुर्बल किरदार अदा करण खां रोकण हुअण घुर्जे। चीन पाकिस्तान जे मुआशी शाइरा सीपेक खे अफ़गानिस्तान 7 विच एशिया सूदो रखण एशिया जो मर्कज़ बणाइण चाहे थो ऐं जेकॾहिं असांजो मुआशिरो मुआशी तरक़ी चाहे थो त पोइ उनखे उहे सभु झगड़ा ख़तम करणा पवंदा। रूस में उल्फा जे हंधि मोदी नवाज शरीफ़ जी मुलाक़ात सां जेका बर्फ़ ॻरण शुरू थी हुई तंहिं सबबि असां पहिरियों उन ग्री लिस्ट मां निकिरी सघिया हुआसीं त भारत सां ॻाल्हि ॿोल शुरू करण जी जेका उमेद पैदा थी हुई सा पठानकोट ऐं उरीअ जे वाक़िअनि सां धूड़ थी वई। हाणे भारत हर पासे खां अगराई करे रहियो आहे ऐं असां लाइ जवाबी हमिलो करण जो न वक़्तु आहे न ई माहौल। ऐं लॻे थो त भारत जे ईंदड़ चूंडुनि ताईं इहा ई सूरताल रहंदी, पर घटि में घटि असां वालारिल कश्मीर जे ॿिन्ही लाइन ऑफ कंट्रोल ते थींदड़ गोलनि जे हमलनि खां महफ़ूज़ थियण लाइ त कुझु न कुझु करे सघूं था। ही मज़मून हुयो इम्तियाज़ आलम जो ऐं उनवान हुयो दहशती सरमायो ऐं पाकिस्तान ते वधियल दबाव। अव्हां जे समातुनि ताईं पहुतो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां ख़बरूं ऐं मज़मून समात फरमाया। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजे हिन एड्रेस ते ॾींदा। एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। त अव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। ॿिए बुलेटिन ताईं इजाज़त वठंदो फाज़िल चन्ना अव्हां खां। अल्लाह निगहबान। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन